उमरकोट में छितन कुतन जो आज़ार वधी वियो आहे। कुतन 3 ॼणनि खे ॾाढ़े विधो। जन्म मासूम बारडी फोत थी वई। उमरकोट वेझो ॻोठ वलारो में छिते कुते जे ॾाढ़ियल 9 वरियनि जी बारडी अशोका ओड फोत थी वई, जॾहिं त 12 वरियनि जो नवाब ऐं पीरसन फतू ओड खे कुतन चके सख़्त ज़ख्मी करे छॾियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे मुतासिरनि चयो त असां ज़ख्मियनि खे खणी अस्पताल पहुतासीं त डॉक्टरनि चयो त ज़ख्मियनि जो इलाज हैदराबाद में थींदो। असीं बारडीअ खे खणी वञी रहिया हुआसीं त हू रस्ते में फोत थी वई। राब्तो करण ते सिविल अस्पताल उमरकोट जे एमएस डॉक्टर आज़म खोसो ॿुधायो त फोत थियल बारडीअ खे 1 महीनो अॻु कुते ॾाढ़े विधो। असां वैक्सीन शुरू कई पर वारसन इलाज अध में छॾे ॾिनो, जंहिं सबब ज़हर फैलजण करे न्याणी फोत थी आहे। साईं छोकरी के कुतो खाई वई। हां असां इन वठी आसीं सेवल में। छितो कुतो खाई छितो कुतो खाई वई सेवल में वठी आसीं। ॿियो असां वटि एतिरी गुंजाइश कोन्हे जेको असां प्राइवेट इलाज करायूं। असां हुते अस्पताल में पहुची वियासीं त सरकार वारनि चयो त अस्पताल ते हिते न हिते कोन्हे चई वञी प्राइवेट वञी दाख़िल करायो, जाम अॻिते मीरपुर जा हैदराबाद वठी वञूं। हाणे असां लॉकडाउन में न सुवारी आहे, न असां गाॾी आहे, न बस आहे। असीं ग़रीब माण्हू अटे खाइण लाइ पैसा कोन, असां किथां 10,000 गाॾी खणी अचूं जेको असीं मीरपुर जा हैदराबाद खणी वञूं। जे हिते प्राइवेट में असां दाख़िल करूं त असां वटि एतिरो पैसो कोन्हे जेको असां दाख़िल करियूं। इन जे करे असांखे लेटर कढिनो, हिन खे थोरे घटो हिकिड़ो इंजेक्शन 2 लॻंदा ते असांजी न्याणी मरी कोन्हे वञे। असां हीउ ज़ुल्म थियो आहे, हीउ वॾो असां सां माना हिकिड़ो एतिराज़ थी वियो आहे त असांखे गवर्नमेंट खे, असां हिन ज़िले वारनि खे, DO SP के, DH के ऐं साईं सरदार शाह के असां सॼो इतला था करूं त असांखां ग़रीबनि जो इहो असांखां ज़ुल्म असां हटायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।